नाज़रीन बुलेटिन के अॻिते वधाईंदे अव्हांखे ख़बर ॾींद त सेनेट जे घरू मामलनि वारे कमेटी जो इजलास थियो आहे। प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल जो पड़ाडो कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त एसएसपी कश्मीर इरफान समूह पारां अजमल सावंत जे क़त्ल बाबति कमेटी खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। अव्हांखे आम ख़बर ॾींद त सेनेट जे घरू मामलनि वारी कमेटी जो इजलास थियो आहे। आम मामलनि ते गौर वीचार कयो वियो आहे। एसएसपी कश्मीर इरफान समूह पारां अजमल सावंत जे क़त्ल बाबति कमेटी खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। कमेटी तरफ़ां प्रोफेसर अजमल सावंत जे क़ातिलनि खे जल्द गिरफ़्तार करण जी हिदायत कई वई। एसएसपी चयो आहे त अजमल सावंत जे क़त्ल में मुलविस जवाबदार हिन वक़्त ताईं गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां हिकु भेरो ॿीहर लाइन ते मौजूदु आहे कैटी न्यूज़ जो रिपोर्टर असद छद। जी असद, अपडेट कजो। बिल्कुल सेनेट जी घरू मामलनि वारी कमेटी जो इजलास थियो आहे। उन इजलास में एसएसपी कश्मीर इरफान समूह पेश थियो आहे। इन अॼोके जेको कमेटी जो इजलास आहे उन में अजमल सावंत वारो मामलो कमेटी में पेश थियो हो, जेको पीटीआई जो जेको सेनेटर आहे सैफुल्ला अबड़ो उन तरफ़ां उथारियो वियो हो। ऐं सैफुल्ला अबड़ो जो चवणो त अजमल सावंत हिकिड़ो पढ़ियल लिखियल शख़्स हो ऐं इंतिहाई हिकिड़ो हाई प्रोफाइल शख़्सियत हुई। उनजो क़त्ल थियो आहे पर पुलिस हिन वक़्त ताईं उनजा जवाबदार गिरफ़्तार नाहे करे सघी, जंहिंजे करे उनजा जवाबदार गिरफ़्तार न थियण में पुलिस जी कोताही आहे। जंहिं ते एसएसपी इरफान समूह कमेटी खे ब्रीफिंग ॾिनी ऐं त असीं अॼु सुबुह बि ऑपरेशन कयो आहे। ॼाणा इलाइक़नि में जवाबदारनि जा जेके घर आहिनि उहे बि ड्राए छॾिया आहिनि। उहे जवाबदार हिन वक़्तु उन एरिया में भॼी विया आहिनि जिथे हिन वक़्तु सिंध पुलिस जो कचे वारनि इलाइक़नि में ऑपरेशन हली रहियो आहे। हिन जो चवणो त जेके जवाबदार आहिनि उहे जल्दी गिरफ़्तार कया वेंदा ऐं कमेटी बि इन हवाले सां हिदायत कई त जल्द जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। इन मौक़े ते सेनेटर सैफुल्ला अबड़ो इंकशाफ़ कयो त मीर आबिद खान सुंदराणी जेको पीपल्स पार्टी जो MBA आहे उन ते उन इल्ज़ाम हयो त उन कुझु ॾींहं अॻु हिकिड़ी मीटिंग कई हुई जंहिंमें हुननि जो चवणो त असीं सावंतनि सां थाह करण वञी रहिया आहियूं ऐं पंहिंजे कबीले जे ॾोहारी माण्हुनि खे हिन चयो त जेको तव्हांखे करिणो आहे त हिन ईद खां अॻु करे वठो, जंहिंखां पोइ तव्हांखे जेके प्लान वठिणा आहिनि उहे प्लान वठी वठो। उन खां पोइ ई फ़ैसिलो करिणो आहे। जंहिंखां पोइ ई प्रोफेसर अजमल सावंत जो क़त्ल थियो आहे, जंहिंजे करे जांच में उनखे बि शामिल कयो वञे। त इन मौक़े ते एसएसपी जो चवणो त फरियादिन हिन वक़्त ताईं FIR में उनजो नालो नाहे ॾिनो। फरियादिन खे FIR ओपन करे ॾिनी वई हुई। जिन जवाबदारनि जा नाला ॾिना आहिनि उन्हनि समूरनि जवाबदारनि जा नाला FIR में आहिनि। इन मौक़े ते हिकिड़ो मुख्य जवाबदार आहे इंस्पेक्टर एजाज़, जंहिं मुतालिक़ बि कमेटी खे ॿुधायो वियो त उहो इंस्पेक्टर एजाज़ खे बि पुलिस जल्द गिरफ़्तार कंदी। उनजी गिरफ़्तारी लाइ बि जेके आहिनि पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया आहिनि, जेको बि कचे जे इलाइक़े में रूपोश थी वियो आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ असद छद।